मुल्क में बिजली जी तारीख़ी ब्रेकडाउन खां पोइ बहाली वारो ऑपरेशन जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जुज़वी तौर बहाल। ब्रेकडाउन के 24 कलाक खां वधीक वक्त गुज़रण बावजूद अक्सर हंधनि ते बिजली मुकमल तौर बहाल न थी सघी। कराची जे नाज़ नाज़िमाबाद, पीटलबी एरिया ऐं गुलशन इकबाल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली फराहमी बंदि। बलोचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में बि बिजली काल्ह खां मुअतल। तवानाई वारी वज़ारत पारां मुल्क जे समूरनि ग्रिड स्टेशननि ते बिजली बहाल थियण जी दावा। नकीब लाइ महसूद क़त्ल केस में अॻूणे SSP मलीर राव अनवार समेत 18 जवाबदारनि खे बरी करण वारो लिखत में फ़ैसिलो जारी। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत 42 सुफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी करे छॾियो। 7 जवाबदारनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी। अदालती फ़ैसिले मूजिबि केस में शक शुबा आहिनि जंहिंजो फ़ाइदो जवाबदारनि खे वञे थो। असूल आहे त ग़लतीअ सां कंहिंखे सज़ा ॾियण बदिरां बरियत वारो फ़ैसिलो बहितर आहे। राव अनवार खे केस में पेशेवराणे साड़ सबब फासाए वियो। कंहिं बि गवाह खेसि न सुञातो हो। सोबतपुर वेझो झल मक्सी में मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते लेवीज़ अलकार शहीद। जवाबी फायरिंग में हिकु फोरू बि मारिजी वियो। हथियारबंदन अलकार खां फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते फायरिंग में अलकार अली हसन शहीद थी वियो। जवाबी फायरिंग में जवाबदार गुलाम उमर मारिजी वियो। ऐं कराची जे औरंगी टाउन 12 नंबर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल शख़्स जी सुञाणप वाजिब तौर थी। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल।